अस्सलाम वालेकुम। लियाकत अली मीरानी उस्ताद की हैसियत में पहिरियों इहो त जेकॾहिं ही तालीम जी क्लिप्स आहिनि तालीम खे ॾाढो ॾुखियो माण्हू ॿुधंदा आहिनि ऐं सम्झंदा आहिनि ऐं तमामु हार्ड सब्जेक्ट आहे। मस्करी कयां त शायदि हज़ार माण्हू मूंखे ॿुधंदा लखे माण्हू ॾिसी वञनि पर तालीम जे लाइ ॻाल्हियूं उन्हनि जे करे सिलेक्टेड माण्हू ॾिसंदा। पर ओवरऑल जेकॾहिं तव्हांखे इहे क्लिप्स जेके आहिनि उहे डेली रूटीन में एजुकेशन में या इदारनि में जेकॾहिं तव्हांजा मददगार साबित थियनि थियूं ऐं ॻाल्हियूं खे बहितर बि हूंदियूं ऐं उहे इम्प्लीमेंट थींदियूं त असांजे इदारनि जी जेका असां तालीमी मयार वधंदो, क्लासिस में इन्वायरमेंट ठीकु थींदो ऐं ओवरऑल टीचर्स जे लाइ बि ॾाढो ज़बरदस्त आहे। अॼु जेको असांजी क्लिप हूंदी उहा हिकु त एलोकेशन कीअं कजे सब्जेक्ट्स जी टीचर्स जे विच में ऐं प्लस टाइम टेबल कहिड़े क़िस्म जो कीअं हुजणु घुरिजे जो टीचर्स खे बि रिलीफ हुजे, उन्हनि जो आउटपुट बि असां बहितर वठी सघूं। त अॼु असां ॻाल्हाईंदासीं सब्जेक्ट एलोकेशन ऐं टाइम टेबल ते। सब्जेक्ट एलोकेशन जे लाइ सभिनी एशियंस खे सभिनी प्रिंसिपल खे इहा रिक्वेस्ट आहे त महिरबानी करे पहिरियों टीचर जी क्वालिफिकेशन ॾिसो त आया उहे आर्ट्स में आहिनि या साइंस में आहिनि। जेकॾहिं टीचर को साइंस में आहे उनजी मास्टर्स जेका आहे उहा साइंस के सब्जेक्ट्स में आहे त हमेशह उन्हनि जा जेके सब्जेक्ट्स साइंस में रखो त बहितर आहे। साइंस वारो टीचर आर्ट्स में पढ़ाए सघे थो, कुझु अहिड़ा सब्जेक्ट आहिनि पर साइंस जा जेके सब्जेक्ट्स आहिनि पोइ 1 खां वठी 8 ताईं बि थी सघनि था, बायो बि थी सघे थी जेको बायोलॉजी से कंसर्न हुजे, फिजिक्स जेके HST टीचर हूंदा आहिनि, साइंस रिलेटेड या JSTs जेके आहिनि उहे मास्टर्स यूनिवर्सिटीज़ मां कराईंदा आहिनि त उहे फिजिक्स केमिस्ट्री ऐं बायो आराम सां पढ़ाए सघनि था या साइंस बि ईज़िली उन्हनि खे पढ़ाए वेंदा। साइंस टीचर जी कोशिशि इहा कनि, HMs इहा कोशिशि कनि त उन्हनि खे साइंस जे सब्जेक्ट जी एलोकेशन कई वञे त जीअं उहे साइंस जे सब्जेक्ट खे बहितर सम्झनि था त बहितर पढ़ाइनि। हाणे ॿी एलोकेशन इहा आहे त कुझु टीचर अहिड़ा हूंदा आहिनि स्कूल में जेके आर्ट्स MA इंग्लिश हूंदा आहिनि, MA सिंधी हूंदा आहिनि, MA इस्लामियात हूंदा आहिनि, खोड़ सारा अहिड़ा ॿिया सब्जेक्ट जेके असांजे स्कूल्स में आहिनि जेके आर्ट्स सां रिलेटेड आहिनि। त आर्ट्स वारनि खे कोशिशि करे लैंग्वेजिस ॾियो, अंग्रेजी ॾियो, सिंधी ॾियो, उर्दू ॾियो, दीनियात ॾियो, अरबिक ॾियो। अरबिक वारा OT टीचर्स पंहिंजे लेखे बि हूंदा आहिनि पर उहे लैंग्वेजिस सां गॾु गॾु SS हूंदी, सिंधी हूंदी, इस्लामियात हूंदी, अरबिक हूंदी, अहिड़ी एलोकेशन कयो जो प्रॉपर माण्हू प्रॉपर प्लेस ते हुजे त उन सां इहा बहितर रिज़ल्ट्स निकिरंदो। त एलोकेशन बि इहो लाज़मी आहे त साइंस जा टीचर साइंस जे सब्जेक्ट्स खे जेको डील कनि ऐं आर्ट्स जा टीचर आर्ट्स जे सब्जेक्ट्स खे डील कनि त उन्हनि सां प्रॉपर माण्हू प्रॉपर जॻह ते हूंदो ऐं पोइ उन्हनि सां आउटपुट जेका आहे सा तमामु बहितर मिलंदी छाकाणि उहे सब्जेक्ट्स खे बहितर सम्झनि था। इहो त ई सब्जेक्ट एलोकेशन कीअं कजे, सब्जेक्ट्स वाइज़ उन्हनि खे मिले। हाणे टाइम टेबल जे लाइ मां हेड मास्टरनि खे, प्रिंसिपलनि खे ऐं टाइम टेबल इंचार्ज खे गुज़ारिश कंदुसि महिरबानी करे हिननि शयुनि खे ॾिसो ऐं हिननि शयुनि जे मुताबिक़ जेकॾहिं तव्हां पीरियड एडजस्टमेंट कंदव तव्हां टीचर्स जी त उन्हनि खे रिलीफ बि हूंदो, उन्हनि जी आउटपुट बि बहितर निकिरंदी। मिसाल तौर ते असांजे सिंध गवर्नमेंट में 6 ॾींहंनि में 40 पीरियड आहिनि, 5 ॾींहंनि में 5 तां 35 ऐं उन खां अलावा हिकिड़े में 5 पीरियड ते टोटल 40 जेके पीरियड असांखे थियनि था। त पीरियड जॾहिं 40 हुजनि त मुंहिंजी सभिनी टीचर्स खे, हाणे उहा ॿी ॻाल्हि आहे त शॉर्टेज आहे ऐं टीचर्स आहिनि कोन स्कूलनि में, उनजे करे 8 पीरियड बि टीचर वठनि था पर 8 पीरियड को टीचर वठंदो त उनजी आउटपुट ठीकु न हूंदी। घटि पीरियड ऐं इनपुट घणी ऐं आउटपुट बहितर। उनजे करे हमेशह यादि रखो त जेकॾहिं तव्हांजा 40 पीरियड आहिनि हफ़्ते में त पोइ उन में इहो थींदो त महिरबानी करे 60% लोड ॾियो उन्हनि खे। 22-24 पीरियड 40 मां हिकिड़ो रीज़नेबल वर्क लोड आहे कंहिं बि टीचर जे लाइ। सो महिरबानी करे कोशिशि इहा कयो त 40 पीरियड मां 22-24 खां मथे जेको पीरियड टीचर खे न मिलणु घुरिजनि। उन जे लाइ बाद में मां वज़ाहत थो कयां। ॿियो इहो त टीचर्स जेके टीचर्स खे तव्हां एलोकेशन कई आहे 60%, पीरियडनि में गैप्स ॾियो, पीरियडनि में विथी ॾियो। ईअं न हुजे त पहिरियों बि पीरियड आहे, ॿियो बि पीरियड आहे, टियों बि पीरियड आहे, चौथों बि पीरियड आहे, टीचर आहे ऐं दिमाग़ जो पोरियो आहे, वॾो हार्ड पोरियो आहे। उनजे करे टीचर जेकॾहिं हिकिड़ो 40 मिंट 35 मिंट क्लास में स्पीड सां लॻाईंदो त पोइ उहो ॿिए पीरियड वठण जी हुन में एतिरी ताक़त न हूंदी। नौजवान एनर्जी ॿी ॻाल्हि आहे पर मक़सदु ॻाल्हि जो त उनखे गैप मिलणु घुरिजे। गैप छो मिलणु घुरिजे उहो बि मां तव्हांखे ॿुधायां थो। जेकॾहिं तव्हां चओ था त 7 पीरियडनि में एलोकेशन करनी है, असांखे एडजस्टमेंट करनी है 7 पीरियडनि में। जेकॾहिं कंहिं टीचर जो पहिरियों पीरियड आहे त हुनखे
ॿिए खे फ्री करे छॾियो, उनखे टियों पीरियड ॾियो, वरी चोथों फ्री कयो, वरी पंजो उनखे पीरियड अलाट कयो, वरी छहों छॾे ॾियो, सतों उनखे अलाट कयो। जेकॾहिं तव्हां चओ था त ॿियो पीरियड उनखे ॾियां, ॿियो पीरियड ॾियूं त वरी टियों छॾे चोथों ॾियोसि, वरी चोथों छॾे उनखे ब्रेक, ॿियो छॾे चोथों अथसि, टियों छॾे वियुसि, वरी हुनखे ब्रेक मिले थी। ब्रेक खां पोइ चोथों बि को टीचर वठे त पोइ पंजो बि हुनखे ॾेई सघिजे थो, छाकाणि त हुनखे ऑलरेडी 30 मिंट गैप मिले थी ऐं उहो हुनजे लाइ ॾाढो रिलैक्स थी थो वञे। पर जेकॾहिं ब्रेक त अक्सर हूंदी आहे, हुनजे करे चोथे पीरियड खां पोइ पंजो बि तव्हां ॾेई सघो था, वरी छहों न, वरी उन खां पोइ जेको आहे तव्हांखे सतों पीरियड अलाट करिणो पवंदो। त हिन गैप ॾियण जो इहो मक़सदु आहे त वाए गैप इन जे करे हूंदो आहे। अक्सर ॾिसो असांजा उस्ताद स्टाफ रूम खे प्रॉपर यूज़ नथा कनि। असां चऊं था त टीचर्स खे हिकु पीरियड ऐं ॿिए पीरियड वठण में हिकिड़ो पीरियड गैप हुजे। हाणे जेकॾहिं ॿियो पीरियड 40 मिंटनि जो टीचर फ्री आहे त हुनखे छा करिणो घुरिजे। हाणे जेकॾहिं फीमेल टीचर्स आहिनि त स्टाफ रूम में सुर्खी पाउडरनि जूं, बटाली बसरनि जूं, मुड़ुसनि जे ज़ुल्मनि जूं, ज़ालुनि जे ज़ुल्मनि जूं ॻाल्हियूं ॿोलियूं न थींदियूं, या बिरादरी जूं या राजूअ जूं या बेटियूं। पर उहा गैप तव्हांखे टीचर्स खे इन जे करे ॾिनी वई आहे त महिरबानी करे पहिरें 3 पीरियड में जेको ॿियो पीरियड तव्हांखे फ्री आहे, स्टाफ रूम में वेही 3 पीरियड जी तयारी कयो, प्रिपरेशन फॉर द नेक्स्ट पीरियड। ॾिसो जेकॾहिं तव्हां प्रिपेयर थी वेंदो, इहो टाइम गैप जो ई प्रिपरेशन जे लाइ, पर असांजा उस्ताद हुनखे प्रॉपर यूटिलाइज़ न कंदा आहिनि। पर इहो गैप जेकॾहिं को मिलंदो आहे कंहिं टीचर खे टाइम टेबल एडजस्टमेंट जे दौरान, त उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन जे करे मिलंदो आहे त जेकॾहिं पहिरियों पीरियड तव्हां वरितो आहे ऐं टियों पीरियड तव्हांजो रिलैक्स आहे ऐं ॿियो पीरियड रिलैक्स आहे, टियों पीरियड तव्हांखे वठिणो आहे त ॿिए पीरियड में वेही चिट चैट बि कयो। पर जेको 3 पीरियड में तव्हांजो मवादु आहे, जेको तव्हांखे पढ़ाइण वञिणो आहे, जेको तव्हां पढ़ाइण था चाहियो, उनखे रिव्यू कयो पंहिंजे हुन में स्टाफ रूम में वेही कंहिं बि एंगल ते, कंहिं बि जॻह ते, त जीअं तव्हां उन नेक्स्ट जेको पीरियड आहे उनजी तयारी बि करे वञो। ऐं जेकॾहिं तयारी तव्हां उनखे ॾिसी वेंदो, तयारी करे वेंदो, त उहो क्लास में जेका तव्हांजी परफॉर्मेंस हूंदी उहा ॾाढी ज़बरदस्त हूंदी। पर वाए 50% वर्कलोड, हाणे 50% वर्कलोड छो भला? त 40 त 20 ॾियो, 22 ॾियो या 24 ॾियो, 16 पीरियड फ्री न। 16 पीरियड जे लाइ ॾिसो टीचर्स रुगो टीचिंग लर्निंग प्रोसेस में बिज़ी न आहे। टीचर रिज़ल्ट थो ठाहे, टीचर ड्यूटी टीचर आहे, टीचर्स खे जेको फिक्सचर्स मिलनि, टीचर्स खे ॿियूं असाइनमेंट्स आहिनि, के टीचर्स कंहिं से डॉक्यूमेंट्री में कमु कंदा आहिनि, त उन्हनि जे मथां तमामु घणो हिकिड़ो लोड हूंदो आहे टीचर जे मथां। जेकॾहिं 40 पीरियड वठंदो हफ़्ते जा त उहो फटीक में अची वेंदो, उहो कोन डील करे सघंदो, उनजा रिज़ल्ट्स भला न ईंदा। पर जेकॾहिं हुनखे अधु ॾेई को डी टीचर जी असाइनमेंट कयईं, का हाउस मास्टर आहे, को वार्डन आहे, को टाइम टेबल इंचार्ज आहे, के कोऑर्डिनेटर्स आहिनि। कोऑर्डिनेटर्स जे लाइ बि मां गुज़ारिश कंदुसि प्राइवेट ऐं पब्लिक स्कूल में, त जेकॾहिं FA आहे ऐं जेकॾहिं के कोऑर्डिनेटर्स वग़ैरह तव्हां वटि आहिनि या कंहिं वटि ज़िमेदारियूं, त बोर्ड अफेयर्स बि ॾिसे थो, टाइम टेबल इंचार्ज बि आहे, कोऑर्डिनेटर बि आहे, या उन खां अलावा जेको आहे ॿिए के अहिड़ियूं ज़िमेदारियूं आहिनि, त उन्हनि जा पीरियड जेके आहिनि कोऑर्डिनेटर, वाइस प्रिंसिपल, FA ऐं टाइम टेबल इंचार्ज हमेशह अधु उनखे रिड्यूस करे टोटल पीरियडनि जो वधि में वधि 25% उनखे ॾियो। माना जेकॾहिं 40 पीरियड आहिनि त उनजा 10-12 पीरियड हुजणु घुरिजे, छाकाणि त हुनखे ॿियूं बि खोड़ सारियूं ज़िमेदारियूं आहिनि जेके उनखे करणियूं आहिनि। त उन जे करे हेड मास्टर्स खे जेको आहे सो ऐं टाइम टेबल इंचार्ज जेके टाइम टेबल ठाहिनि था, उन्हनि जे लाइ हीअ गाइडेंस आहिनि त महिरबानी करे अधु वर्कलोड ॾियो ऐं उन खां अलावा पीरियडनि में गैप्स ॾियो, त जीअं टीचर उन हिकु त घटि अधु जेकॾहिं पीरियड हूंदा उन्हनि जा, त टीचर जेको आहे सो ॿिया बि रिस्पॉन्सिबिलिटीज़ जेके आहिनि बहितर नमूने सां परफॉर्म करे सघे थो। ऐं उन खां अलावा जेकॾहिं गैप्स हूंदियूं त टीचर उन गैप्स में जेको आहे सो पंहिंजे नेक्स्ट पीरियड जी तयारी कंदो। ऐं जेकॾहिं अहिड़े क़िस्म सां इहे तव्हां एफर्ट्स वठंदव त असांजी जेका टीचिंग लर्निंग प्रोसेस आहे उहो बहितर क्वालिटी में परफॉर्म थींदो। ऐं उन खां अलावा टीचरनि जे मथां जेको ओवरबर्डन हूंदो आहे 36-38 या 32-33 पीरियड, उहो थोरो रिड्यूस कंदो त टीचर पाण बि जेको आहे सो रिलैक्स रहंदो। यूरोपियन कंट्रीज़ में हफ़्ते में 2 पीरियड हूंदा आहिनि ऐं उहो बहितरीनु तयारु करे ऐं ॿारनि खे पढ़ाईंदा आहिनि। त जेतिरो उस्ताद जे मथां बर्डन हूंदो ओतिरो आउटपुट बहितर न मिलंदो, ऐं जेतिरो हुनखे रिलैक्स छॾे ऐं उनखां रिलैक्स छॾींदासीं त उनजी आउटपुट तमामु घणी हूंदी। त लिहाज़ा मां हेड मास्टर्स ऐं टाइम टेबल इंचार्ज खे गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे त 50% लोड ॾियनि ऐं ॿियो इहो त पीरियड्स में गैप ॾियनि त जीअं असांखे आउटपुट बहितर मिली सघे। उनजे करे मां सभिनी खे गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे जेकॾहिं हीअ सम्झो था त तव्हांजो क्लिप्स जेके उहे बहितर आहिनि
त प्लीज़ एंड प्लीज़ सब्सक्राइब एंड share and help me. God bless you, please.